अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। अॼो की क्लास में अव्हांखे खुश आमदीद। अॼु असां पंहिंजी क्लास में पढ़ंदासीं अलफ नून ज़ेर अलफ नून ज़ेर वारा लफ़्ज़। हाणे असां अॼोके सबक़ में अलफ नून ज़ेर खे इस्तेमालु करे हिन जा लफ़्ज़ ठाहिणु सिखंदासीं। कीअं? अचो। जीअं सीन नून ज़ेर स धाल पेश धू सिंधु। सीन नून ज़ेर स धाल पेश धू सिंधु। हे नून ज़ेर हैं दाल पेश दू हिंदू। हे नून ज़ेर हैं दाल पेश दू हिंदू। चे नून ज़ेर च डे पेश डू चिंडू। चे नून ज़ेर च डे पेश डू चिंडू। रे नून ज़ेर दाल पेश दू रिंदू। रे नून ज़ेर दाल पेश दू रिंदू। घे नून ज़ेर घ डे पेश डू घेंडू। घे नून ज़ेर घ डे पेश डू घेंडू। यही पे नून ज़बर पै हे नून ज़ेर ह। पे नून ज़बर पै हे नून ज़ेर ह जीम वा जो पह जो। पे हे नून ज़बर पह हे नून ज़ेर ह जीम वा जो पह जो। मीम नून पेश मू हे नून ज़ेर हैं जीम वा जो मोहे जो। काफ नून ज़बर कै हे नून ज़ेर हैं जीम वा जो कह जो। काफ नून ज़ेर क गाफ पेश गो किंगो। चे पेश चो हे नून ज़ेर हैं बे पेश बो चो हम बो चो हम बो। वाफ नून ज़ेर व डे ज़बर ड विंड। नून नून ज़ेर न ढे पेश ढू निंढू। ये हुआ असांजा अलफ नून ज़ेर वारा लफ़्ज़। असां अलफ नून ज़ेर खे इस्तेमाल करे एतिरा सारा लफ़्ज़ ठाहियासीं त अलफ नून ज़ेर अलफ नून ज़ेर खे इस्तेमाल करे कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ठाहे सघूं था। त प्यारा ॿारो, उम्मीद आहे त तव्हांखे क्लास समझ में आई हूंदी। पंहिंजनि ॿारनि खे सिंधी पढ़ायो ऐं सिंधी सेखारियो। महिरबानी।